मैं प्रदीप कुमार फ्रॉम आरबी एजुकेशन ब्यूरो शरीफ में समाज विकास के सिलसिले की जारी रखने क्लास 8 जी आखिरी के टॉपिक्स पे असां डिस्कस कयूं पिया इन जो ॿिया टॉपिक्स आहिनि आखिरी वारनि टॉपिकनि मां जेको आहे अलाहाबाद वारो खुतबो जेको अलामा इकबाल पेश कयो शुरू में अलामा इकबाल ऐं कायदे आज़म जेके असांजे अज़ीम लिटरनि जेको गॾियल तौर ते असांजी पाकिस्तान जी ठाहिण जी जदोजहद खे हिंदुअनि ऐं मुसलमाननि जी यकजहती सां जेको सिलसिलो हलियो पिए उन मुताबिक़ इन कोशिश के जारी रखियो लेकिन कायदे आज़म ऐं अलामा इकबाल अॻिते हली इन ॻाल्हियुनि खे फील कयो इन ॻाल्हियुनि खे महसूसु कयो त हिंदुअनि जा समाजी इक़्तिसादी मज़हबी सकाफ़ती जेके बि हक़ आहिनि उहे गॾियल तौर ते कतई तौर ते हासिल नथा थी सघनि इन करे अलामा इकबाल 1930 में अलाहाबाद वारे जलसे में खिताब कंदे मुस्लिम लीग की सदारत कंदे इन ॻाल्हि खे पंहिंजी तक़रीर में वाज़े तौर ॿुधायो त पंजाब जा जेके सरहदी सूबे उन्हनि जे सरहदी सूबे सिंध ऐं बलूचिस्तान खे मिलाए करे इन इलाइक़नि खे मिलाए करे मुसलमाननि जे लाइ अलॻि मुल्क ठाहियो वञे त जीअं उहे पंहिंजी जेको ज़िंदगी इस्लाम जे असूलनि मुताबिक़ आज़ादाना तौर ते गुज़ारे सघनि ऐं इन किताब इन ॻाल्हियुनि खां पोइ अलामा इकबाल जेको आहे 8 साल ताईं ज़िंदा रहियो ऐं इन जी काविशनि ऐं कोशिशनि खे असांजे ईंदड़ अॻवाननि जेको आहे जारी रखियो अलामा इकबाल पंहिंजी तक़रीरनि जे ज़रिए शाइरी जे ज़रिए आवाम जे अंदरि इन ॻाल्हि जो अहसासु पैदा कयो इन ॻाल्हि जो उन्हनि में त आज़ादी केॾी नेमत आहे ज़िंदगी आज़ादी तौर जेको आहे हिकु वॾी अहमियत रखे थी इन ॻाल्हि जो इंसाननि जे मुसलमाननि जे अंदरि हिकु जज़्बो पैदा कयो ऐं इन ॻाल्हि जो अहसासु ॾियारायो त मुसलमाननि जे लाइ अलॻि मुल्क हुजणु ज़रूरी आहे। हाँ नेक्स्ट मीटिंग में अवां खे नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं।